ब्यूरो चीफ सखर सैयद नईम हैदर शाह रोहिणी वेझोदर थाणे जी हद में ॻोठ मेवो खान कालाती जे रहवासियुनि औरत खां रस्ते ते मुबैना तौर फुर वाक़े जे NC दाख़िल वारसनि जो इंसाफ़ लाइ एहतजाज। तफ़सील मूजिब रोहिणी वेझोदर थाणे जी हद मां ॻोठ मेवो खान कलाती जे रहवासियुनि औरत मसमात हुरान ज़ाल गुल हसन उर्फ गाज़ी खान कलाती घर खां गुलाम बंद रोड सां वेंदड़ रोड तां ॿारनि सां गॾु दवा वठण लाइ पंधु वञी रही हुई त रेलवे फाटक भरिसां 4 ॼणनि हथियारनि जे ज़ोर ते रोके ज़बरदस्ती 6000 रोक ऐं पातल सोना ज़ेवर लाहे फरार थी विया। अहिड़े वाक़े जे दर थाणे ते NC दाख़िल कराई वई आहे। ॿिए पासे मुतासिर औरत पंहिंजे मुड़ुस ससु ऐं मासूम ॿारनि सां गॾिजी एहतजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हयो आहे त फुर कंदड़ माण्हू पाड़े में हल रहंदड़ खुर्शीद कलाती मेराज नबी बख्श कलाती ऐं हिकु नामालूम माण्हूअ पारां मूंसां इंतिहाई बदतमीज़ी करण बाद हज़ारें रुपयनि जी फुर कई आहे। मुज़ाहिरीन IG सिंध DIG सखर ऐं SSP सखर खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो नोटिस वठी फुर कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे इंसाफ़ ॾियारियो वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।